ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हाणे असां चौथे अध्याय में 5 श्लोक पूरा कयासीं। हाणे 6 अर्जुन तो ॻाल्हाए। कृष्ण भगवान अर्जुन जे सवाल खे जवाब तो ॾे। अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। अविनाशी अजूनी आउं ईश आहियां, माया मञाए अची आउं जनम थो वठां। न ही 6 श्लोक थी वियो। असां 5 न कयो हुयो, पहिरियों 5 था कयूं। चौथे में अर्जुन सवाल पुछियो, भई तूं विवस्वान खे बि ज्ञान ॾिनो, मूंखे बि ज्ञान थो ॾे, इहो कीअं पॉसिबल आहे? उहो हज़ारे साल पहिरियों तूं कीअं हुए ऐं अॼु बि पोइ इन हिसाब सां तूं कीअं आहे? तो श्री भगवान उवाच, ई जवाब तो ॾेसि। श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। Many births of mine and yours have passed by, O Arjuna. I know them all while you know not, O Parantapa. This is said by the blessed Lord. श्री भगवान चयो, ऐं अर्जुन प्यारे, जनम मुंहिंजा तुंहिंजा आहिनि बेशुमार, ख़बर नाहे तोखे, पर आहियां आउं त ॼाणणहार। कृष्ण भगवान चए तो मां ॼाणणहार आहियां, मां ॼाणा थो, मूंखे ज्ञान आहे, मूंखे इहो नॉलेज आहे, तोखे कोन्हे। हाणे ॾिसो, अर्जुन सवाल पुछो आहे, इहो ई सवाल असांजे मन में ईंदो, भई हुन ज़माने में तो ज्ञान ॾिनो ऐं हिन ज़माने में बि तू ई तो ज्ञान ॾे, इहो कीअं पॉसिबल आहे? पर कृष्ण भगवान चए तो मां ॼाणणहार आहियां, मूंखे सॼी ख़बर आहे, तोखे ख़बर न आहे, त इहो कीअं मुमकिन आहे? छाकाणि असांखे त कल्ह खाधो छा खाधो उहो बि यादि न आहे। हाणे उहो यादि न आहे त असांखे हज़ारे साल न हज़ारे जन्म अॻु में छा थियो कीअं यादि रहंदो? त असांजो जेको ज्ञान आहे उहो मेमरीअ ते आधारित आहे, याददाश्त तव्हांजी आहे की न आहे, इहो असां जज कंदा आहियूं। मैं पिछले साल हिन दिन ते मां कहिड़ी ड्रेस पाती हुई, मूंखे यादि कोन्हे। हिन में यादगिरी इहो असांजो प्रिंसिपल आहे। असां छाकाणि असांजो सॼो ध्यानु हिन शरीर ते आहे, पर कृष्ण भगवान जो ध्यानु सॼो आत्मा ते आहे, शरीर ते। त हू जेको ॻाल्हाए थो मां ॼाणा थो, इहो ज्ञान जे आधार ते आहे। हा, मूंखां तव्हां पुछंदव हफ़्तो अॻु में मां कहिड़ी ड्रेस पाती हुई, त मूंखे यादि कोन्हे, मूंखे ख़बर न आहे। पर मुंहिंजी माउ मूंखे नर्स कयो, मूंखे खाराई पीआरी, इहो मां चई थो सघां। पोइ तव्हां पुछंदव तोखे यादि आहे? मूंखे यादि कोन्हे, पर मूंखे ज्ञान आहे। ही थोरो सूक्ष्म कॉन्सेप्ट आहे, अगरि ही सम्झ में अची वञे त घणो कुझु सम्झी वेंदासीं। एग्ज़ाम्पल, हाणे धरती जेका आहे असांजी माता आहे, असां उनखे माता चवंदा आहियूं। माता छो चवंदा आहियूं? छाकाणि कोई बि प्राणी अचे हिन धरतीअ ते, उनजो खाधो हीअ धरती मां ठाहींदी आहे। बांदर अची वियो, बांदर खे खाधो मिलंदो, कूओ अची वियो, कूए खे खाधो मिलंदो, इंसान अची वियो, इंसान खे खाधो मिलंदो। अच्छा, हर सीज़न में अलॻि खाधो। थधि आहे, थधि में मटर खाओ,
गर्मी आहे, गर्मीअ में अंब खाओ, वैरायटी। त केयरफुली असांखे जेका नर्चर करे थी त उहा माउ ई थी। हाणे इहा ई धरती माउ आहे जंहिं प्रभु राम खे खाधो खारायो, इहा ई धरती माउ आहे जंहिं कृष्ण खे, कन्हैया खे खाधो खारायो, ऐं इहा ई धरती माउ आहे जेका असांखे थी खाधो खाराए। यदि धरती चए त मां राम खे खारायो, कृष्ण खे खारायो ऐं तोखे बि थी खारायां, त इन में कहिड़ी यादगिरी आहे, हिन में ज्ञान आहे। तव्हां चओ त धरती त ॻाल्हाए ई कोन सघंदी, पोइ इन करे उनखे नारीअ जो रूप ॾिनो अथऊं, वसुंधरा ठाही अथऊं। पर वरी रूप ॾिसी असांजो ध्यानु सॼो शरीर ते थो हली वञे, आत्मा ते ध्यानु ई न आहे। शरीर, भई तूं त 100 साल बि न जी सघंदीअ, 200 साल वधि में वधि जी सघंदीअ, पर तो कीअं हुनखे खाधो खारायो? ही कॉन्सेप्चुअल आहे, हिन खे तव्हांखे थोरो दिमाग़ सां सम्झणो पवंदो। त धरती चई सघे थी मां राम खे खाधो खारायो, मां कृष्ण खे खाधो खारायो, ऐं मां तव्हांखे बि थी खाधो खारायां, ऐं न जेके बि पीढ़ियूं ईंदियूं उन्हनि खे बि मां ई खाधो खाराईंदसि, सप्लाई कंदसि। धरतीअ खां सूक्ष्म आहे पाणी, जल। जल चई सघंदो भई राम खे बि मां सनानु करायो, कृष्ण खे बि मां सनानु करायो, तव्हांखे बि मां तो सनानु करायां। ही ज्ञान जे आधारित चवनि था, याददाश्त न, ही मेमोरी बेस्ड न आहे, ही नॉलेज बेस्ड आहे। जल खां सूक्ष्म आहे अग्नि, फायर। फायर खां सूक्ष्म आहे वायु, विंड। ऐं विंड खां सूक्ष्म आहे आकाश, स्काई, ईथर। ऐं आकाश खां बि सूक्ष्म आहे हू परमात्मा। ऐं हर कंहिंजा गुण आहिनि। धरती खाधो खाराईंदी, पाणी प्यास बुझाईंदो, गर्मी प्रोवाइड कंदी। आत्मा जो जेको गुण आहे उहो सत्यम, ज्ञानम, अनंतम, उहो आहे, अनलिमिटेड आहे, टाइमलेस, ऐं उहो ज्ञान स्वरूप आहे। हाणे ज्ञान स्वरूप आहे माना छा? त हिकु लाइट आहे, उहा लाइट जे हिसाब सां, टॉर्च आहे तव्हांजे हथ में या बल्ब आहे कोई, बल्ब जे आधार ते तव्हां हर शइ ॾिसी सघंदव। पर बल्ब खे ॾिसण लाइ छा खपे? ॿी शइ ॾिसणी आहे, मूंखे बल्ब खपे, लाइट खपे। पर बल्ब खे ॾिसण लाइ छा खपे? उहो त स्वयं प्रकाशित आहे, उन में पंहिंजो पाण प्रकाश थो निकिरे। त उनखे ॾिसण लाइ मूंखे ॿाहिरों प्रकाश न खपे, ॿाहिरों जी रोशनी न खपे, छाकाणि उहो पाण ई रोशनी आहे। उन हिसाब सां असांजो ही शरीर हले थो, असांखे इंद्रियनि जो ज्ञान मिले थो, इंद्रियनि मां ज्ञान मिले थो संसार जो। मन मां भावनाऊं थियूं अचनि, संसार सां जुड़ियल भावनाऊं, ऐं बुद्धीअ सां असां सभु आइडियाज़ था लॻायूं, पंहिंजूं वीचार था पैदा कयूं, पोइ वीचारनि में भेद था कयूं, सही ग़लति जो। पर हिन सभिनीनि खे ताक़त ॾियण वारी, इम्पेल करण वारी, हिकु शक्ति ॾियण वारी जेका शक्ति आहे उहा आहे परमात्मा जी शक्ति, ऐं उहो आहे पाण ज्ञान स्वरूप। त सभु ॻाल्हियूं ॼाणण वास्ते उहा शक्ति खपे, पर उनखे ॼाणण वास्ते काई शक्ति न खपे। ऐं उहा शक्ति ऐं असांजी आत्मा हिकु ई आहे। त इन हिसाब सां कृष्ण भॻवानु जॾहिं चए थो भई मां विवस्वान खे ज्ञान ॾिनो, मां मनुअ खे ज्ञान ॾिनो, ही ज्ञान। ऐं ईअं छो थो चए कृष्ण भॻवानु? छाकाणि हिन वक़्तु अर्जुन खे ज्ञान जी ज़रूरत आहे, ऐं कृष्ण उन जे लाइ हिकु सखा आहे, फ्रेंड आहे। ऐं फ्रेंड खां कोई ईअं ज्ञान न वठंदो एॾो वॾो, हीउ चवंदो हीउ त मुंहिंजो दोस्त आहे, मां त हिनखे बचपन खां थो सुञाणा, हीउ कीअं मूंखे ज्ञान ॾींदो? त इन करे कृष्ण भॻवानु चए थो ही स्टैम्प ऑफ अथॉरिटी थी, स्टैम्प ऑफ क्वालिटी। जीअं असां चवंदा आहियूं असांजी कंपनी ISO 9000 आहे, माना छा आहे त कंहिं त असांखे ऑडिट करे हिकिड़ो स्टैम्प लॻाए ॾिनो, हा भई हिननि जी सिस्टम सही आहे, असां उहो स्टैम्प ॾेखारींदा आहियूं। ऐं स्टैम्प क्वालिटी न आहे,
तीअं ई कृष्ण भॻवानु उहा ई ट्रिक हिते कई आहे त भई ही परंपरा प्राप्त थियल ज्ञान आहे। इहो माना कोई बि ज्ञान न आहे, ही संसारी ज्ञान न आहे, ही आत्मज्ञान आहे, ब्रह्म विद्या आहे ऐं इनखे परंपरा आहे। हूअं ज़रूरत ई न आहे। जॾहिं अर्जुन खे ख़बर पवंदी अरे ही त कृष्ण भॻवानु आहे, पोइ त ज़रूरत न आहे। पर हिन वक़्तु उनखे ख़बर न आहे, एतिरो ज्ञान कोन अथसि, मुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे। इन करे कृष्ण भॻवानु इहा आइडिया यूज़ कई आहे त भई हिनखे परंपरा प्राप्त आहे। पर अर्जुन जो ध्यानु किथे आहे? मिस्टर कृष्ण ते, माना शरीर ते ध्यानु अथसि, आत्मा ते ध्यानु कोन अथसि। ऐं असां सभई इहा ई ग़लती था कयूं। असांजो सॼो ध्यानु किथे आहे? शरीर ते आहे। मां हीअं, मां हूअं, मां हेॾे वियुमि, मां होॾे वियुमि, मूंखे हीअ पोस्ट मिली, मुंहिंजी हीअ पोस्ट कढी छॾियऊं। असांजो ध्यानु उते आहे। यदि ध्यानु असां मटायूं, आत्मा ते रखूं, त पोइ ही सवाल ईंदा ई कोन तो कीअं कयो। के माण्हू ख़ाली विश्वास रखंदा, हा भई कृष्ण चयो न असां विश्वास था रखूं, पर उन सां ज्ञान जी प्राप्ति न थींदी। तव्हांखे टेम्पररी थोरो मन खे सुकून मिलंदो, पर हिन जो इंटरप्रिटेशन अगरि असां शरीर जे लेवल ते कंदासीं त पोइ त ही पॉसिबल ई न आहे न। 10,000 साल अॻु में, 20,000 साल अॻु में, 50,000 साल अॻु में उहो ई इंसान त कोन थी सघंदो। असांजो शरीर पल पल तो चेंज थिए। जॾहिं असां ही सत्संग शुरू कयो, हाणे ताईं शरीर में केतिरा फ़र्क़ थी विया आहिनि, अलाए घणा सेल ख़तम बि थी विया आहिनि, अंदरि मरी विया आहिनि लखे। हिकु साल में असांजो 95% शरीर मटिजी वेंदो आहे। माना ही शरीर जेको हाणे आहे इहो त हुयो ई कोन पहिरियों। 5 साले में त सॼो शरीर 100% नओं ठही वेंदो आहे। त इहे त पल पल चेंज थियण वारो आहे, जेको अनचेंजिंग आहे। बचपन में बि मां चवमि मां आहियां, जवानीअ में बि चवंदुमि मां आहियां। अरे बचपन ख़तमु थी वियो त ख़तमु थी वियो, पर तूं कीअं थो चएं हे मां ई आहियां फोटूअ में ॾिसी करे? उहो त ख़तमु थी वियो। पर असांखे इहा यादगिरी आहे, असांखे इहो ज्ञान आहे त ही मां आहियां। उन हिसाब सां कृष्ण भॻवान खे सॼी अट्यूनमेंट जेका आहे आत्मा सां आहे। त आत्मा तो ॻाल्हाए, कृष्ण नथो ॻाल्हाए। तव्हां चओ आत्मा कीअं ॻाल्हाईंदी? पोइ कृष्ण भॻवान खे तव्हांजे साम्हूं बीहारियो अथऊं। ही आत्मा थी ॻाल्हाए, जेका आत्मा करोड़े साल पहिरियों बि हुई, हाणे बि आहे, अञा केतिरा ई करोड़ साल निकिरी वेंदा उहा हूंदी। त ज्ञान उहो ई आहे, ज्ञान मटंदो कोन। इंसान मुंहं सां खाईंदो, चाहे 1000 केतिरा बि साल थी वञनि, मुंहं सां ई खाईंदो, अखियुनि सां ई ॾिसंदो। इहो ज्ञान आहे। तो कीअं तो ॾिसे? असां पुछंदा ई कोन आहियूं, असां ख़बर आहे अखियुनि सां ॾिसबो आहे। त कृष्ण भॻवान जी लेवल जेका आहे उहा आत्मा जी आहे, ऐं अर्जुन जी जेका लेवल आहे बॉडी जी, शरीर जी। इन करे अर्जुन खे ही सवाल अचे थो, ऐं पोइ कृष्ण भॻवान हुनखे जवाब थो ॾेसि, थोरो पैसिफाई करण जे लाइ, भाई मुंहिंजा केतिरा ई जन्म थी विया आहिनि, मूंखे ॼाण आहे। तुंहिंजा बि थी विया आहिनि, पर तोखे ॼाण कोन्हे। इंसान जी याददाश्त जेका आहे उहा जल्दी मिटिजी वेंदी आहे, ऐं इहो परमात्मा जो ही हिकु प्रसाद आहे। 15 अध्याय में ॿुधाईंदो अपोहनम, ही जेका क्वालिटी आहे, न त पोइ दुख इंसान विसरे ई न। जेको दुख मूंखे अॼु थो थिए, 100 साल इहो ई दुख थींदो रहंदो त हलंदो कीअं संसार में माण्हू? त भॻवान असांखे इहा हिकु अंदरूनी क्वालिटी ॾिनी आहे, भई इहे सभु यादगारियूं तूं विसरी वेंदे, इन करे असांखे यादि नथो रहे। पर ज्ञान हिकु दफ़ो प्राप्त थी वियो, पोइ इंसान उन ज्ञान खे न विसारे सघंदो। ज्ञान अलॻि नमूने जो आहे, ऐं यादगिरी मेमोरी अलॻि नमूने जी आहे। असां कंप्यूटर में
केतिरी इंफॉर्मेशन रखंदा आहियूं, चवंदा आहियूं ही ज्ञान आहे, पर ही सचो ज्ञान न आहे, ही खाली इंफॉर्मेशन आहे, डेटा आहे। पर असांखे उहा ताक़त आहे, असां वटि डेटा न हुजे तॾहिं बि असां पंहिंजे बुद्धीअ जे आधार ते इंटरप्रेट करे ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। असां सभिनी में इहो ज्ञान मौजूदु आहे, खाली असां उनखे ढके था रखूं, छाकाणि असांजो ध्यानु शरीर ते आहे, मन ते आहे, आत्मा ते आहे ई कोन। पोइ शरीर जी जेके इच्छाऊं आहिनि, मन जी जेके इच्छाऊं आहिनि, असां उहे वधाए वधाए ढके था रखूं आत्मा खे। ऐं कृष्ण भॻवानु उनखे पहिरियों ई उजागर करे रखियो आहे, छाकाणि उनजो मक़सदु ई अलॻि हुयो। हाणे ॿुधाईंदो त बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। आई नो देम ऑल, मूंखे ॼाण आहे, तोखे ॼाण कोन्हे। हीअ ॼाण ऐं असांखे जेको संसारी ॼाण आहे, इन में फ़र्क़ु आहे। असांखे ख़बर आहे ही कंप्यूटर आहे, ही मोबाइल आहे, पर ही खाली इंफॉर्मेशन आहे। हिन जे आधार ते असां एक्सचेंज करे सघंदा आहियूं, मूं वटि ही नॉलेज आहे, ही वठि, मूंखे पैसा ॾे। पर जेको आत्मज्ञान आहे, उनजी क्वालिटी अलॻि हूंदी आहे। केतिरियूं ई ॻाल्हियूं असांखे इनडायरेक्टली ख़बर आहिनि, असां ग़लति रास्ते से नथा वञूं। छाकाणि असांखे ॼाण आहे, उहो सचो ज्ञान आहे असां वटि, भई हीउ रस्तो ख़राबु आहे, हीअ आदतूं ख़राबु आहिनि, असां नथा वञूं। माना ज्ञान आहे, पर असांखे ज्ञान आहे इहा असांखे ख़बर कोन्हे। त इहो ई ज्ञान आहे, इनखे ई अॻिते वधाइणो आहे। त भॻवानु हाणे उनजो जवाबु थो ॾे, बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। चओ अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। हाणे ही ॾाढो सूक्ष्म वीचार हिते कृष्ण भॻवानु अर्जुन जे साम्हूं थो रखे। दो अनबॉर्न of imperishable nature and Lord of beings, presiding over my Prakriti, I am born of my own Maya. अबिनासी अजूनी आऊं ईश आहियां, माया मञाए अची आऊं जनम थो वठां। हाणे घणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अथई। आई एम अनबॉर्न, अज माना मां पैदा न थियो आहियां। पैदा केरु थींदो आहे? जेको पहिरियों कोन हुयो उहो पैदा थींदो। मां पहिरियों कोन हुयुसि, मां पैदा थियुसि, ऐं जेको पैदा थींदो उहो मरंदो। कृष्ण भॻवानु पैदा न थियो आहे, छाकाणि हू पहिरियों हुयो। हिन सृष्टि ठहण खां अॻु में कृष्ण भॻवानु हुयो, माना परमात्मा हुयो। हाणे कृष्ण भॻवान जा मतिलब अलॻि अलॻि हूंदा आहिनि। कृष्ण माना डार्क, ब्लैक, कृष्ण जो कलर कारो आहे या नीरो आहे, डार्क ब्लू। छाकाणि असांखे उनजी ॼाण कोन्हे, अज्ञान आहे। इंसान आसानीअ सां कृष्ण खे न सुञाणे सघंदो। संसार में कृष्ण आहे, असां सां गॾु कृष्ण आहे, पर असां उनखे सुञाणे नथा सघूं। इन करे उनखे ब्लैक, डार्क ॾेखारियो। कृष्ण जो मतिलबु ई डार्क। सृष्टि ठहण खां अॻु में उहा शक्ति हुई, सृष्टिअ में उहा ई शक्ति आहे। सृष्टि न हूंदी तॾहिं बि उहा शक्ति रहंदी। इन हिसाब सां आई एम अनबॉर्न, कृष्ण भॻवानु थो चए त मां पैदा न थियो आहियां। जीअं तव्हां सभु पैदा थिया आहियो, छाकाणि तव्हांजो ध्यानु शरीर ते आहे।
शरीर पैदा थियो आहे ऐं शरीर मरंदो, पर ध्यानु यदि तव्हां आत्मा ते रखंदव त तव्हां बि चवंदो मां आई एम अनबॉर्न, मां सदा सां हिते आहियां, हीउ शरीर मां थोरो किराए सां वरितो आहे, मूंखे न वणंदो फिटी कंदुसि, ॿियो वठंदुसि। ऑफ इम्पेरिशेबल नेचर, अव्ययात्मा। व्यय माना जेको चेंज थींदो रहंदो आहे, जेको मटिजंदो रहंदो आहे। छा मटिजंदो आहे? ही संसार मटिजंदो आहे, असांजो ही शरीर मटिजंदो आहे, आत्मा कोन मटिजंदी आहे। ही कृष्ण भगवान चए थो आई एम ऑफ इम्पेरिशेबल नेचर, मां न चेंज थींदुसि, मां जीअं हुयुसि तीअं आहियां ऐं तीअं ई रहंदुसि। साइंस में एनर्जीअ जी व्याख्या कंदा आहिनि, दैट विच कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड। साइंस जी व्याख्या आहे। ऐं एनर्जी ही सेकंड लेवल आहे, परमात्मा खां पोइ एनर्जी आहे, छाकाणि एनर्जी मटिजंदी रहंदी आहे, डिस्ट्रॉय न थींदी पर मटिजंदी रहंदी, इन करे उहा मैटर आहे। ऐं परमात्मा मां एनर्जी तयारु थी आहे, पर परमात्मा जीअं आहे तीअं आहे, उन में कोई बदलाव न थींदो। ऐं जेको बि बदलाव थिए थो, असां बचपन खां वठी बुढ़ापे ताईं रोज़ था चेंज थियूं, पर असां में कुझु त आहे जेको चेंज नथो थिए। अगरि उहो न हुजे त असांखे इहा ख़बर ई न पए त असां मटिजूं था, असां चेंज था थियूं। बुढ़ो बि चवंदो मां आहियां, ॿार बि चवंदो मां आहियां, मां क़ाइम आहे, शरीर मटिजी वियो, मन मटिजी वियो, बुद्धि मटिजी वई, पर मां जीअं जो तीअं आहियां, मूं में कोई फ़र्क़ु न आहे। शादी कई, छा थियो? शरीर ऐं मन जो संबंध आहे, मां जीअं जो तीअं आहियां। यदि मां इंसान आहियां त मां पहिरियों बि शादीअ खां पहिरियों बि इंसान हुयुसि, हाणे बि इंसान आहियां। टेम्पररी मां पति ठयुसि, त मां आहियां, इन करे सभु रिश्ता आहिनि। मां न हुजां त रिश्तो कोई बि कोन्हे। मां क़ाइम आहियां। असां ही मां कंहिंजे लाइ था यूज़ कयूं? केरु आहे ही मां? सॼो मक़सदु असांजे जीवन जो इहो ई आहे त मां केरु आहियां। कृष्ण भॻवानु जवाबु ॾिनो आहे, आई एम ऑफ इम्पेरिशेबल नेचर, जेका ॻाल्हि चेंज न थींदी आहे, मटिजंदी न आहे, उहा मां आहियां। जवाबु ॾिनो अथई, पर असांखे थोरो सम्झण में तकलीफ़ थी थिए। लॉर्ड ऑफ ऑल बीइंग्स, सभिनी जो ईश मां आहियां। तव्हांखे क्यूलीअ खे ॾिसंदव, क्यूलीअ जो ईश उहो ई आहे। हाथी ॾिसंदव, हाथीअ जो ईश उहो ई आहे। इंसान ॾिसंदव, इंसान जो ईश उहो ई आहे। ईश माना लॉर्ड, लॉर्ड माना जेको कंट्रोल कंदो आहे, गवर्न कंदो आहे। असांखे केरु ॿुधाईंदो आहे हीउ ग़लति रास्ते सां न वञ? त असांजो लॉर्ड, असांजी आत्मा असांखे ॿुधाईंदी आहे। हिन शरीर में एतिरी काई ताक़त न आहे जो पंहिंजो पाण हली सघे। हिन शरीर में इट इज़ अ मैटर। जीअं पत्थर पियो हूंदो आहे हज़ार साल, तीअं ई इंसान जो शरीर जो बि पियो हूंदो। नेचर जेको कंदी उहा कंदी, इंसान पाण न करे सघंदो जेसि ताईं उनखे उहा ताक़त न मिली आहे। असां हिकु वीचार न करे सघंदासीं, हिकु वीचार, जेसि ताईं हुन वीचार खे उहा ताक़त न मिली आहे। ख़ाली ताक़त न ॾींदी आहे, उहो सही राह बि ॾेखारींदी आहे। असां चवंदा आहियूं मूंखे दुख थो थिए ॾाढो, दुख छो थो थिए? उहा ताक़त असांखे चए थी तो ग़लति कयो आहे,
पंहिंजो रास्तो मटाए, सही रास्ते ते हल, कूड़ न ॻाल्हाए, संसार जे पुठियां न वञ ख़ाली। संसार त थोरो टेम्पररी आहे, उनखे एंजॉय करिणो आहे। असां घुमण आया आहियूं, घुमी फिरी वापसि हलिया वञूं। लॉर्ड ऑफ ऑल बीइंग्स। सो हाणे 3 ॻाल्हियूं ॿुधाई अथई। आई एम अनबॉर्न, मां पैदा न थियो आहियां। आई एम ऑफ इम्पेरिशेबल नेचर, मां चेंज न थींदुसि, मां न मरंदुसि। ऐं आई एम द लॉर्ड ऑफ ऑल बीइंग्स, मां सभिनी जो ईश आहियां। केरु थो चए? कृष्ण भॻवानु थो चए। माना केरु थो चए? माना उहो परमात्मा तो असां सां ॻाल्हाए। कहिड़े माध्यम सां? असांजे आत्मा जे माध्यम सां। कंहिंसां? असां सां। असां केरु आहियूं? अॼु असां ही नंढो आया आहियूं, ईगो, ऐं हू वॾो आया आहे। एतिरो ई फ़र्क़ु आहे। असां बि चऊं था मां हीअं कयो, मां हूअं कयो। हू बि चए थो मां ईश आहियां, मां अनबॉर्न आहियां। त ही व्याख्या थी वई परमात्मा जी। पोइ ॿुधाए थो प्रिसाइडिंग ओवर माई ओन प्रकृति, आई एम बॉर्न ऑफ माई ओन माया। हाणे ही सभु ॻाल्हियूं वरी ईंदियूं त असां हुन में वधीक टाइम नथा विञायूं, पर माया वरी न ईंदी। गीता में माया जो व्याख्या कोन्हे। त थोरो माया खे असां सम्झी वठूं, छाकाणि ही शब्द वर्ड जेको आहे सभु यूज़ कंदा आहिनि, पर ग़लति नमूने सां। ही माया आहे छा? छो चवंदा आहिनि भई तूं माया सां जकड़ियल आहीं? छो चवंदा आहिनि तूं हिन माया मां ॿाहिरि अच? ख़ाली चवंदा आहिनि, कीअं उहो न ॿुधाए सघंदो आहे कोई बि। त अधूरो ज्ञान सभिनी खे आहे, पूरो ज्ञान कोन्हे। त माया कोई वधीक कॉम्प्लिकेटेड टर्म न आहे, पर हिन ते घणो वीचार करण जी ज़रूरत आहे। उनखे चवंदा आहिनि चिंतन करिणो आहे, मनन करिणो आहे। त असां सोन ॾिसंदा आहियूं, असां सोन जा गहना ॾिसंदा आहियूं, हा न। ही हार आहे, असां चवंदा आहियूं जाम मस्तु हार आहे, किथां आंदे, घणी क़ीमत आहे, हिन डिज़ाइन ॾाढी सुठी आहे। वरी कंगण वठी ईंदासीं, वरी पुछंदो कंगण किथां आंदे, घणे जा आहिनि, ही डिज़ाइन इटैलियन आहे की न इंडियन आहे, ही हथ सां ठाहियो अथऊं की न मशीन सां ठाही अथऊं। वरी हे मुंडीअ में छा पातो थी, हीरो आहे की न पत्थर आहे, की न कोई कांच जो टुकड़ो आहे। असां छा था ॾिसूं? गहना था ॾिसूं, ऑर्नामेंट्स। हाणे तव्हां इहे सभु ऑर्नामेंट खणी सोनारे वटि वञो, भई मूंखे ॾेई छॾिणा आहिनि, मूंखे न खपे, मूंखे पैसा खपनि। पोइ सोनारो छा कंदो? वज़न कंदो हुनजो। हा भई 1 किलो वज़न आहे, 40 लख रुपया ॾिए थो तोखे। अरे भाई ही तूं हार ॾिस, ही असांजे पूर्वजनि जो हार आहे। 500 साल थी विया आहिनि असांजे कुटुंब में ही हार अचे थो, हिनखे एंटीक वैल्यू आहे। चवंदो अम्मा हिन जो हेतिरो वज़न आहे ऐं एतिरा ई पैसा मिलंदा जेतिरो हिन जो वज़न आहे। पोइ चवंदो हिन जी ॾिस तूं कारीगरी त ॾिस, छा त कारीगर कमु कयो आहे। जेतिरी सोन जी क़ीमत आहे ओतिरी त असां हिन जी घड़ाई ॾिनीसीं 2 साल अॻु में ख़ाली। तूं कुझु त ॾे, अधु त घड़ाई ॾे। चवंदो अम्मा ही सोन आहे, मां सोन वठंदो आहियां, सोन जा वरी गहना ठाहे विकिणंदो आहियां। मां सोन वठंदो आहियां, सोन विकिणंदो आहियां। ही त मूंखे कहिड़ी ख़बर डिज़ाइन छा हूंदो आहे, घड़ाई छा हूंदी आहे, असांखे काई ख़बर न आहे। तूं सोनारो आहे छा आहे? हाणे फ़र्क़ु छा आहे? ॾिसो, असांजो सॼो ध्यानु किथे आहे? ऑर्नामेंट ते आहे। ही हार आहे, ही मुंडी आहे, ही कननि जो आहे, ही नक जो आहे, ही चप जो आहे, हिते बि लॻाईंदा अथव, जिभ जो आहे, अखियुनि ते बि लॻाईंदा आहिनि, हे अखियुनि जो आहे। सॼो ध्यानु उते आहे, पर सोनारे जो ध्यानु किथे आहे?
ख़ाली सोन में। त जॾहिं सोन जी असां तुलना कयूं था त असां माया में फाथल आहियूं। ही जेके बि रूप ऐं रंग ॾिसण में था अचनि इहे सभु माया आहिनि। सोन हिकु ई आहे, पोइ चाहे इंडिया में हुजे चाहे अमेरिका में हुजे चाहे पाताल में हुजे, सोन सोन आहे। हाणे सोन चवंदो मां पंहिंजी माया सां हार ठहियुमि, मां पंहिंजी माया सां मुंडी ठाहियुमि, मां पंहिंजी माया सां ही कन जा ऑर्नामेंट ठाहियुमि। सोन उहो ई आहे। ध्यानु यदि सोन ते हूंदो त तव्हां चवंदो मां अॼु 40 ग्राम सोन वठी आयुसि, न त चवंदो मां हार वठी आयुसि। हार टुटी पवंदो, तव्हांखे दुख थींदो। छा टुटो? हार टुटो। सोन टुटो छा? ही चिॿो थी वियो, मुंहिंजो वालो चिॿो थी वियो। छा चिॿो थी वियो? रोईंदव वेठी, हाणे कीअं सिधो कयां, एतिरा पैसा लॻंदा। सोन चिॿो थियो छा? यदि ध्यानु सोन ते आहे त असां हिन नंढी माया खां परे आहियूं। माना सोनारो जेको आहे उनखे गहननि सां कोई वास्तो न आहे। ॾाढो सुठो हार आहे, ॾाढी मस्तु डिज़ाइन आहे, ही वाइट सोन आहे की न ब्लू सोन आहे, उनखे कोई वास्तो न आहे। उनखे सोन ॾिसण में ईंदो बसि हेतिरा ग्राम आहे, हेतिरा पैसा आहिनि, बसि उनखे ॿियो कोई सम्झ में न ईंदी। पर असां माया में फाथल आहियूं। ही जेके रूप असां ॾिसूं था, रंग असां ॾिसूं था, ही कंगण आहिनि, ही चूड़ियूं आहिनि, ही सभु अथव माया। छाकाणि सोन त उहो ई आहे। सोन सोन जीअं आहे तीअं आहे। सोन चवंदो छा मां कंगण आहियां? कॾहिं न चवंदो। कंगण चवंदो मां कंगण आहियां। असां पाणी ॾिसंदा आहियूं, चवंदो छा त समुंड आहे। समुंड आहे छा? पाणी। छा त लहरियूं आहिनि। लहरियूं आहे छा? पाणी। केॾा बादल अची विया आहिनि। आहे छा बादल? पाणी। 200 साल उहो बर्फ़ बणिजी करे हिमालय में वेठो आहे। केरु? पाणी। तव्हां चवंदो हीअ बर्फ़ आहे, हीअ बादल आहे, हीअ नदी आहे, हीअ समुंड आहे, हीअ लहरियूं आहिनि, इहा आहे सभु पाणीअ जी माया। आहे छा? पाणी। तीअं ही सॼो संसार हिकिड़ो ई परमात्मा आहे। उन मां ई ही सभु रंग रूप ठहिया आहिनि। ही सभु रंग किथां ईंदा आहिनि? हिकु सूरज मां। सूरज जो अगरि तव्हां हिकिड़ो रे खणंदव, रिफ्रैक्ट कंदव त तव्हांखे रंग मिलंदा। ही सभु रंग आया किथां? यदि उहो हिकिड़ो न हुजे त ही रंग बि न ईंदा। त ही रंग आहिनि माया। ऐं जेको माया खां परे आहे उनखे ख़बर आहे ही सभु माया आहे। माया जो मतिलबु छा? त हिकु ई शइ असां अलॻि अलॻि नमूने सां था ॾिसूं। पंहिंजे इंद्रियनि जे करे असां उनजे मोह में था फासी पऊं। त हिन मोह में जेको बि फासे थो उनजे लाइ चए थो हीअ मुंहिंजी माया आहे। जेको मोह में फाथल न आहे उनजे लाइ माया आहे ई कोन। हिकु ॿार शाम जो खेॾे अचे थो, वॾी नोरी पई आहे रस्ते में, पोइ नोरीअ ते पेर थो लॻेसि त नोरीअ सां थोरी खराश थी अचेसि, रोप। नोरी माना थिक रोप। अंदरि वञे थो, रोए थो, चए थो नांगा नांगा नांगा।
पोइ वॾा चवनि, ॾिसनि था वञी ॿाहिरि टॉर्च खणी ॾिसनि था, अरे हिते त नोरी पई आहे, शायदि हिनखे इहा नोरी नज़र आई हूंदी नांग वञी चवनि था भई ही नांग त कोन्हे, उते नोरी चई नांग आहे, हे छा आहे, मूंखे चक पातो अथई, ही नांग आयो किथां? हिन नांग खे चवंदा आहिनि माया। असल में छा आहे? नोरी पई आहे। ऐं हिन माया जे करे हिन संसार में सभु जेके बि दुख आहिनि, जेके बि दर्द आहिनि, हिन माया जे करे। इन करे चवंदा आहिनि तूं माया मां ॿाहिरि निकिर। हाणे माया मां ॿाहिरि कीअं निकिरां मां? हीअ माया बि किथां आई आहे? ही चए थो प्रिसाइडिंग ओवर माय प्रकृति, आई एम बॉर्न ऑफ माय माया। माना सोन तो चए हीअ मुंहिंजी प्रकृति आहे, हिन प्रकृतिअ सां मां गहना ठहियो आहियां, ऑर्नामेंट्स ठहियो आहियां। सोनीअ ॻाल्हाईंदो कीअं? ॾिसो, सोन में गुण आहिनि। कहिड़ा गुण आहिनि? त सोन जी तव्हां हिकदमि सन्ही तार ठाहे सघंदव, उनखे चवंदा आहिनि डक्टिलिटी। एतिरी सन्ही तार ॿिए कंहिं बि मेटल जी न ठही सघंदी। चांदीअ जी ठहंदी कोन, लोह जी त बिल्कुलु न, एॾी वॾी ठहंदी, पर सोन जी हिकदमि पतली तार ठहंदी आहे। सोन जो हिकदमि वर्क ठहंदो आहे, जेका तव्हां उनजी मोटाई घणे बि न सघंदव, एतिरो सन्हो ठहंदो आहे। उनखे चवंदा आहिनि मेलिबिलिटी। सोन छिपकंदो पियो, चांदी कारी पवंदी, ट्रामो कारो पवंदो, लोह खे जंग लॻी वेंदो, सोन खे न लॻंदो। इन करे पहिरें ज़माने में सिरेमिक जा ॾंद न विझंदा हुया, सोन जा ॾंद विझंदा हुया। सोन ख़राब न थींदो आहे। त ही सोन जी प्रकृति आहे। ऐं इहा प्रकृति जॾहिं हू प्रकट थो करे त उन जे मोह में असां फांसी था पऊं। असांखे सभु अलॻि अलॻि गहना था नज़र में अचनि, डिफरेंट ऑर्नामेंट्स। पोइ उन जे मोह में फांसी असां अलाए छा छा कम था कयूं। सालनि खां, घणा ई साल थी विया आहिनि, इंडिया में सोन जी स्मगलिंग कंदा आहिनि। सोन जी स्मगलिंग इन करे कंदा आहिनि छाकाणि माण्हुनि खे उनजो मोह थी पियो आहे। त ही प्रकृति छा आहे? प्रकृति माना नेचर। जीअं सोन जी प्रकृति आहे, गहना ठही सघंदो, उनखे इंडस्ट्री में बि यूज़ कंदा आहिनि। हिकदमि सन्हियूं सन्हियूं जॾहिं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ॿियो कोई बि मेटल उते यूज़ न करे सघंदा आहिनि, उते सोन यूज़ कंदा आहिनि। पाणीअ जो नेचर आहे, बर्फ़ बि ठही सघंदो आहे ऐं बाफ़ बि ठही सघंदो। पाणी पाण चाहे त बर्फ़ ठही वञे, चाहे त बाफ़ ठही वञे, चाहे त नदी ठही वञे, चाहे त समुंड ठही वञे। ही पाणीअ जी नेचर आहे। ऐं जॾहिं उहो नेचर मैनिफेस्ट थो थिए, माना असांजे साम्हूं थो अचे, त उनखे चवंदा आहिनि माया। प्रकृति आहे त पुरुष आहे, ईश्वर आहे त माया आहे, विष्णु आहे त लक्ष्मी आहे, शिव आहे त शक्ति आहे, राम आहे त सीता आहे, परमात्मा आहे ऐं ही उनजी शक्ति आहे, ही उनजा गुण आहिनि। त पाण परमात्मा अनेक रूपनि में ठही सघंदो आहे। पत्थर बि उहो ई आहे, पहाड़ बि उहो ई आहे, नदी उहो ई आहे, पेड़ उहो ई आहे, जेके बि तव्हां प्राणी ॾिसो था उहो ई आहे, इंसान बि उहो ई आहे। उन हिक मां ई ही सॼो संसार ठहियो आहे। हुन मां ई पहिरियों पहिरियों आकाश ठहियो, आकाश मां वायु ठहियो, वायु मां अग्नि ठही। जेसि ताईं गैसिस न हूंदा, बाहि न ॿरी सघंदी। ऐं जॾहिं गैसिस हाणे H2+O जॾहिं
गॾु ईंदा आहिनि त बाहि निकिरंदी आहे मथे ऐं हेठि पाणी निकिरंदो आहे, त हुन बाहि मां पाणी ठहंदो आहे ऐं पाणीअ मां धरती। इहा प्रकृति आहे परमात्मा जी। पर असांखे परमात्मा खां सवाइ ही सभु नज़र थो अचे, इहा आहे माया। कृष्ण भॻवानु ईअं न चवंदो ही धरती आहे, चवंदो मां आहियां, मां धरती ठहियुसि, मां इंसान ठहियुसि, मां कृष्ण ठहियुसि, मां ई अर्जुन ठहियुसि। ॿुधाईंदो पोइ। त ही थोरो साइंस आहे हिन जे अंदरि, साइंटिफिक आहे। ही काई ख़ाली ॻाल्हियूं करण जहिड़ी ॻाल्हि न आहे, पर हीअ सोचण जी ॻाल्हि आहे। ही कीअं ठहियो संसार? ही संसार ठहियो छाकाणि हुनजी प्रकृति जेका आहे, नेचर जेका आहे, उहा तीअं ई आहे। हू पंहिंजो पाण सभु ठही सघंदो आहे, पंहिंजो पाण सभिनी खे समेटे सघंदो आहे। हुनजे अंदरि ही सभु आहे। मछली जीअं पाणीअ जे अंदरि हूंदी आहे, हुनखे थोरी पाणीअ जो ज्ञान हूंदो आहे, जॾहिं ॿाहिरि ईंदी त पाणीअ जो ज्ञान थींदुसि। तीअं असां अॼु परमात्मा जे अंदरि घुमूं फिरूं था, मौज था कयूं, पर असांखे ॼाण कोन्हे। पोइ जॾहिं असांखे दुख था थियनि, जॾहिं परमात्मा थोरो हिकु धको थो ॾे, पोइ तो असांखे ख़बर पए, अरे भॻवानु इहो छा कयो? हाणे तव्हांखे भॻवानु थो यादि अचे। जॾहिं सुख पिया मिलनि त यादि न पियो अचे। पर हीअ हुनजी माया आहे। दुख था अचनि माना छा आहे? हुनजी माया आहे। हे खेल आहे, स्पोर्ट आहे। घणे टाइम माना असां वॾा बि कॾहिं कॾहिं ॿारनि सां खेॾंदा आहियूं, रांदि कंदा आहियूं, पोइ रांदि में असां हाराइजी वेंदा आहियूं। पोइ हाराइजी वञण जो दुख थींदो आहे? कोन थींदो। अच्छा, खटी वञूं त ख़ुशी थींदी? ख़ुशी बि न थींदी। पर असां स्पोर्ट जेको आहे, गेम आहे, एंजॉय त कयूं था, छाकाणि असां माया खां परे आहियूं। असांखे ख़बर आहे ॿारनि जी ॻाल्हि आहे, छा आहे करिणो, टाइम पास करिणो आहे, मौज करणी आहे, ॿारनि सां खेॾूं था। अरे तूं हाराइजी वएं, अरे तूं हाराइजी वएं। कोई बि हाराए, असांखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? ॿार खे फ़र्क़ु पवंदो। असां हुन माया खां परे आहियूं। तीअं ई संसार सभु ॿार आहिनि आसे पासे में, ॾिसण में ॿुढा था अचनि, पर आहे ॿाराणी बुद्धि अञा ताईं। पोइ ॿारनि सां खेॾो। संसार ही ॾे करणी आहे, वठ करणी आहे, जेको करिणो आहे कयो। पर मन में उहा ई भावना हुजे, अरे असां ॿारनि सां था खेॾूं, छाजो हाराइणो, छाजो खटणो? हिन में आहे छा? न कंहिंखां कुझु वठिणो आहे, न कंहिंखे कुझु ॾियणो आहे। मिड़ई असां घुमण आया आहियूं, मौज करे हली वञूं, मौज सां वञूं। दुख छाजो आहे? दुख तॾहिं थींदो आहे इंसान खे जॾहिं इंसान कुझु कर्ज़ु खणंदो आहे। ॾिसो, मां कंहिंखां कुझु कर्ज़ु वरितो ऐं इंसान मरी वियो त मूंखे दुख थींदो, अरे कर्ज़ु रहिजी वियो मूं ते। या मां हुनखे कुझु ॾिनो आहे कर्ज़ु ऐं मरी वियो, तॾहिं बि मूंखे दुख थींदो। पर जेको इंसान आयो, पंहिंजे मस्तीअ सां रहियो, पंहिंजा सभु फर्ज़ पूरा कयईं, त हुनजो दुख न थींदो आहे। असां पाण चवंदा आहियूं छा त इंसान हुयो, इंसान हुजे त हिन वांगुरु। असां पंहिंजा कर्तव्य नथा कयूं। असां हिन संसार मां कुझु वठूं था त असांखे ॾियणो बि पवंदो। माउ पीउ जो कर्ज़ु आहे, भाउ भेण जो कर्ज़ु आहे, यारनि दोस्तनि जो कर्ज़ु आहे। असां वठूं था उन्हनि खां त असांखे ॾियणो बि आहे। जेको ॾींदो उहो मौज में रहंदो, उनखे मौत जो भउ बि कोन्हे। पर जेको वठे थो, ख़ाली जमा थो करे रखे, ॾे नथो, पोइ उहे रोईंदा आहिनि। मौत ते सभु माण्हू न रोईंदा आहिनि, सभिनी खे दुख न थींदो आहे। जंहिंजी ॾे वठ आहे उनखे दुख थींदो आहे, उहे रोईंदा आहिनि। रो, इहा बि माया आहे। त प्रिसाइडिंग ओवर माय प्रोन प्रकृति, मुंहिंजो नेचर ई आहे।
मां ई सॼो ही रोशनी बि मां आहियां, ही जल बि मां आहियां, ही थल बि मां आहियां, सभु मां आहियां अलॻि अलॻि रूपनि में। इन करे चवंदा आहिनि नाम रूप, ही संसार छा आहे, ख़ाली नाम रूप। वरी ॿिए दफ़े ॾिसंदासीं थोरो।